नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे अमेरिका खां ख़बर ॾींदा हलूं त हिकु अमेरिकी कंपनी भोतार शोला उछलाईंदड़ हिकु अहिड़ो मुख़्तसर निज़ाम तयारु करे वरितो आहे जंहिंखे आम ड्रोन ते लॻाइण खां पोइ उन खे बाहि विसाईंदड़ ड्रोन में तब्दील करे सघिजे थो। बाहि ॾींदड़ निज़ाम सां साड़ियल ड्रोन जे मंज़र आम ते अचण खां पोइ केतिरनि तरह जे सवालनि ऐं ख़दशनि ते ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। हिन निज़ाम जो नालो थ्रूफ्लेम TF-19 वास्पर रखियो वियो, जंहिंखे हिकु वापारी नोइज़ जे ॻरी ड्रोन ते लॻायो वियो। इन में हिकु गैलेन ॿारणु विधो वञे थो। इहो लगातार 100 सेकंडनि ताईं 25 फुट जी मथे ते बाहि जो शोलो उछलाए थो, पर शोलो उछलाईंदड़ हिन हल्के निज़ाम जी क़ीमत $1500 माना $2,39,835 पाकिस्तानी रुपयनि जे बराबरि आहे, जॾहिं त हिन जे लाइ हिकु मज़बूत ड्रोन ख़रीद करणु तमामु ज़रूरी आहे। ॿिए तरफ़ हिन ड्रोन ते लॻाइण लाइ ख़ासि हिफ़ाज़ती क़दम खयां पिया वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।